What if I lay down and I play dead and I stay dead? Baby, you'll get sick of being the monster out of my head, under my bed. Think you're something out of my nightmares. Standing right there. What if I lay down and I play dead and I stay dead? Then will you get bored of killing me? Silhouettes of you are like a taunt. अस्सलामुअलैकुम, मुंहिंजो नालो आहे मुर्शिद, तव्हां ॾिसी फन विद सिंधी यूट्यूब चैनल। हाणे दोस्त ॾे आयो हुउमि, दोस्त खे खणी यूनिवर्सिटी वेंदासीं अॼु। यूनिवर्सिटी जो ॿियो ॾींहुं आहे ऐं हीअ पोयां असांजो स्कूल जंहिंमें 6 क्लास असां पढ़ियासीं, नर्सरी टू 5 ताईं। मतिलबु परेड हले थी पेरिस, सो हाणे घुरायो थी मां, अचे त वरी पोइ मिलूं था। You and it's twisted, you've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins, pierce my heart straight through. I got issues in my head, I like you in my bed, but you keep me on red. Oh, हुन सां पुॼी वियासीं यूनिवर्सिटीअ में। हा, जेको दोस्त ॾे वियुसि त दोस्त यार न हलियो, छो त कल्ह पहिरें ॾींहं ते मां वियो हुयोमांसि, सो न हलियो हुयो छो त ॾींहुं जेको घणो वसियो त उन्हनि जी जॻह किरी पई, सो उन्हनि जे जॻह ते कमु पियो हले। हाणे हलूं था पंहिंजे फैकल्टी ऑफ मैनेजमेंट साइंस सां पंहिंजे क्लासनि में था हलूं। पर जीअं त मूंखे लॻे थो जीअं ॿार न आहिनि आया त तव्हांखे मां कुझु होड़े साम्हूं डिपार्टमेंट्स आहिनि परे लास्ट में इंग्लिश डिपार्टमेंट आहे, ज़ोलॉजी ऐं IT मीडिया सभु जेके बि आहिनि, मां चवां थो त उहे तव्हांखे ॾेखारियां। सो हलूं था ॿुधाए उहे ॾिसूं था यूनिवर्सिटी डिपार्टमेंट। ज़बरदस्त, मूंखे त इंग्लिश डिपार्टमेंट बि वणंदी आहे, उहा बि ॾेखारियां थो तव्हांखे। was it me? Is it me? Am I deluded? I'm the one who's always sorry. फाइनली आख़िरी जेका बिल्डिंग आहे यूनिवर्सिटीअ जी असांजी, उन वटि पुॼी विया आहियूं ऐं हिन में तक़रीबन 10 डिपार्टमेंट्स आहिनि। सो अव्हांखे मां उहे डिपार्टमेंट ॾेखारियां। हीअ अथव प्यारी प्यारी बिल्डिंग जंहिंमें तक़रीबन 10 जेके आहिनि डिपार्टमेंट्स आहिनि। सो तव्हांखे मां वठी थो हलां, डिपार्टमेंट तव्हांखे मां ॾेखारियां थो। सो हीअ ॾिसो डिपार्टमेंट जा नेम्स, ॾेखारे त नथो सघां हला, पर सही पकड़े। हा ॾिसो, हीअ अथव डिपार्टमेंट्स जा नेम जेके हिते डिपार्टमेंट आहिनि। सो अंदरि हलूं था, तव्हांखे मां कुझु डिपार्टमेंट्स ॾेखारियां। अंदरों फ्रंट में हीअं आहे जेको टिमाड़, अॻियां हलूं था जेको ॿाहिरि विच वारो आहे उहो खुलियल आहे, 14 बाक़ी क्लासिस ऑफिस ताईं। हीअ ॾिसो था अॻियां साम्हूं लिखियलु आहे डिपार्टमेंट ऑफ ज़ूलॉजी। हीअ जेका बिल्डिंग आहे इहा देरि सां खुलंदी आहे, स्टूडेंट देरि सां ईंदा आहिनि। हीअ टाइम टेबल आहे, टाइम टेबल क्लासिस जी टाइम टेबल आहे। सो मथे हली तव्हांखे मां ॾेखारे सघां थो, कुझु डिपार्टमेंट खुलियल थी सघे खुलियल हुजनि डिपार्टमेंट्स, बाक़ी मूंखे लॻे थो बंदि आहे। सो मां तव्हांखे ॾेखारियां थो, मथे हलूं था, मथे मिलूं था। फाइनली डिमाड़ में झाड़ू पोछो थिए थो ऐं तक़रीबन हिन जूं डिपार्टमेंट्स जेके बि आहिनि उहे बंदि लॻियूं पियूं आहिनि, सभु बंदि लॻियूं पियूं आहिनि। फैकल्टी ऑफ एजुकेशन खुलियल आहे, इंग्लिश डिपार्टमेंट, उहा अगरि खुलियल आहे त मां तव्हांखे ॾेखारियां थो। ज़बरदस्त डिपार्टमेंट आहे फैकल्टी ऑफ एजुकेशन, में टीचिंग वग़ैरह थींदी आहे, उहा मां तव्हांखे ॾेखारियां थो। हलो केर सां पुॼी विया आहियूं, पर तव्हांखे नज़ारो ॾेखारिणो हुयो त हीअ ॾिसो, हे जेको ग्राउंड हुयो ख़ाली ग्राउंड, उन में पाणी भरिजी वियो आहे जेको मींहं वसिया आहिनि। हे साम्हूं जिम, हिन जे अंदरि कुझु स्पोर्ट जो इंतज़ाम आहे ऐं जिम आहे। ऐं फाइनली पुॼी विया आहियूं खेर सां फैकल्टी ऑफ एजुकेशन। सो अंदरि हली मां तव्हांखे कुझु ॾेखारियां थो, क्लासिस वग़ैरह अगरि खुलियल अंदरि ॾेखारियां थो। चलो हलो। सुहिणो लुक माशाल्लाह, ट्रायंगल शेप में आहे सॼी। हेॾे साम्हूं क्लासिस बि अथनि ऐं ऑफिसिस, मथे बि ईअं सेट अथनि जेको वेही थो सघे। साम्हूं लाइब्रेरी आहे, लाइब्रेरी जे मथां हेठि क्लासिस, हेॾे बि क्लासिस। फ़िलहाल मथे आहिनि क्लासिस वग़ैरह बंदि, हेठि बि क्लासिस, लाइब्रेरी वग़ैरह बंदि आहे सॼो। न त मां तव्हांखे ॾेखारियां, छो त मां ईंदो आहियां साजो, सफ़ा साजो, हिन करे साजो ईंदो आहे त जीअं मुंहिंजी बाइक अंदरि काए अची सघां सवली तरीक़े सां। न त देरि करे अचूं त असांखे बाइक बि अंदरि न करणु ॾींदा, उहो ॿाहिरि तक़रीबन 7 किलोमीटर यूनिवर्सिटी जो।
ही तव्हांखे ॾेखारियां माशाल्लाह साम्हूं अगरि तव्हांखे ज़ाहि थिए थो हवा ईंदी आहे ईअं चई था सघूं स्टूडेंट आहीं सो हाणे पंहिंजे डिपार्टमेंट हलूं था ही तव्हांखे मां डिपार्टमेंट घुमायां पर जेके आहिनि बंदि आहिनि इनशाला वरी ॿिए दफ़े ॾेखारींदोमांव कंहिं ॿिए टाइम इनशाला तव्हांखे वधीक मां डिपार्टमेंट्स ॾेखारींदो रहंदुमि ऐं व्लॉगिंग डेली ईअं हलंदी रहंदी लॻे थो साम्हूं जेके आहिनि मछूं आहिनि पाणीअ में अलाए काॾों मछूं अची वेंदियूं आहिनि मींहं जे पाणीअ में सो अॻे हली मिलूं था डिपार्टमेंट पंहिंजे में ओके अगरि व्लॉग मां सही नथो ठाहे सघां त छो त नओं आहे इनशाला व्लॉगिंग जॾहिं ठाहींदुमि ओतिरो ई सिखंदुमि ऐं पंहिंजे खेर सां पुॼी आऊं सवेर अचण जो आदि उहो ई हालति सॼो ख़ाली डिपार्टमेंट सां सभु डिपार्टमेंट बंदि लॻियूं पियूं आहिनि ऐं ही सदो वाह क्या क्लास है भाई लेवल चेक करो फ्रंट इन क्लास में कल्ह इन क्लास में त न हलिया पर असांजे लाइब्रेरीअ में क्लास था हलाइनि छो त स्टूडेंट ऐं वधीक असांजे क्लास में स्टूडेंट ऐं इन जे करे लाइब्रेरी में था हलनि क्लास लाइब्रेरी हूंदी आहे वॾी इनशाला थी सघे थो त क्लास असांजा अॼु हिन में हली सघनि पर अॻे हली हिन क्लास में ज़रूरु हलंदो पियो हाणे त नंढड़ा व्लॉग थो ठाहियां छो त एक्टिविटी नंढी थो कयां व्यू चेक करायां व्यू चेक कयो सुबुह सां सावक जो नज़ारो ॾिसण में मज़ो ई लॻंदो आहे इहे अथव मज़ा यूनिवर्सिटी जा मज़े सां टेंशन बि हूंदी आहे छो त असां पढ़ाकू ॿार न आहियूं ख़ासि करे मां हेॾो पढ़ाकू ॿार न आहियां जॾो आहियां पर अलाए कीअं यूनिवर्सिटीअ ताईं पुॻो आहे इहो अलाह साईं महिरबानियूं आहिनि लख महिरबानियूं पर अलाह कंदो उमेदु आहे पढ़ाईअ में अॻे वधी वेंदासीं इंशाअल्लाह पोइ मिलूं था अॻे फाइनली हिकिड़ो क्लास पूरो थियो अञा उथणी कयूं पिया त सर अनिल पुॼी वियो जंहिंजो ॿियो क्लास हुयो उहो ॿियो बि क्लास हुतोसीं सो हाणे ब्रेक मिलियो आहे सो घुमूं था हे मुंहिंजा दोस्त उहे खे हॉटस्पॉट वग़ैरह ॾेई इंटरनेट यूज़ पिया करनि इहो ई आहे ऑल यूनिवर्सिटीअ जो अवाम गर्ल्स सो साईं पंहिंजो इंट्रो करायो तव्हांजो नालो मेरा अली आकिब अली इहे मुंहिंजा प्यारा दोस्त ॿ ई जेके मूंसां हमेशह गॾु रहंदा आहिनि हाणे सेकेंड सेमेस्टर में फस्ट सेमेस्टर त कहिड़ो कंहिंखे सुञाणे न पियो हाणे दोस्ती थी वई आहे इंशाअल्लाह व्लॉग ठाहींदा रहंदासीं हा सो वरी मिलूं था आख़िरी आहे सब्जेक्ट क्लास थींदो अगरि उहो क्लास थिए थो त ठीकु आहे न त वरी पोइ इंशाअल्लाह कैंटीन में मिलंदासीं क्लास मां ॿाहिरि निकिरी आयासीं होॾां क्लास में ॿाहिरि निकिरी आयासीं छो त ब्रेक मिली ब्रेक खां पोइ वरी दोस्तनि चयो त असांखे बाइक अंदरि करणु न ॾींदा पोइ हुन जे अबूअ हिननि सां ॻाल्हायो की पुलिस वारनि सां उहो इहे ॻाल्हाइनि था पाण पोइ तो उन्हनि सां राब्तो करनि था त को असांखे रोज़ु सुबुह जो बाइक अंदरि करणु ॾियो छो त जो असांजी जेका डिपार्ट इलाही परे 1 किलोमीटर तो पंधु वरी जेको सुबुह जो पंधु त न मारींदो आहे पर जेको लास्ट में मोकल वेलीअ पंधु करनि था न त हुन में वरी तवानाई ॾिसो पाण वरितो मुंहिंजे मुंहं ते पघर ॾिसंदा हूंदो केॾो पघर आहे पोइ हिन जे करे दोस्त आया दोस्त पुछा करणु हुया छा थियो ॿुधायो छा थियो हिते न मिलियो अथनि सो अॻे वञूं था ॾिसूं था मतिलबु कैंटीन ते वञी समोसा था खाऊं वञी केरु साईं कींजर कैंटीन सो हाणे इंतज़ारु आहे असांखे समोसनि जो अचे पाणी बि ॾेई वञे अञा पाणी बि न ॾिनो अथई ख़ाली टेबल लॻियूं पियूं आहिनि पाणी अचे त पोइ मिलूं था समोसा वग़ैरह खाई छॾियासीं पर तव्हांखे यादि न कयोसीं त को तव्हांखे ॾेखारिणो हुयो सो हाणे समोसा खाऊं था वरी पोइ क्लास अगरि हलियो त क्लास ते वेंदासीं न त पोइ मोकल करे तव्हांखे टाटा बाय बाय कंदासीं अगरि व्लॉग पसंदि अचे त लाइक कजो शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु लाज़मी थैंक यू वेरी मच